अॼु जीअं सिंध कोइमाज़ यूनिट अर्ज़ी भुट्टो जे तरफ़ां जेको एहतजाज रखियलु आहे इन जो मक़सदु इहो ई आहे ऐं इहो इन एहतजाज जे ज़रिए असां उन अर्ज़ी भुट्टो समेत सिजावल तालुक़े समूरे अवाम खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त आइस हिकु तमामु ख़तरनाक नशो आहे जंहिंजे वापराइण सां इंसान जी ज़िंदगी समाजी ज़िंदगी खां वठी समाज जे अंदरि या उन जी मुआशी मसइलनि ते तमामु घणो असरअंदाज़ थिए थो। आइस वापराइण सां इंसान जी ज़िंदगी ते तमामु घणा असर पवनि था, तेज़ी सां इंसान जी ज़िंदगी ख़ात्मे तरफ़ वञे थी, नौजवान नसल जेको तालीम खां परे थींदो वञे थो, आइस तरफ़ माइल थिए थो। उनखे रोकण लाइ असांजी अॼु इहा आगाही मुहिम आहे ऐं असीं इहो चऊं था त हीउ जेको आइस जो नशो आहे हिन सां तमामु जेके समाज असर पवनि था, पर अफ़सोस इहो आहे जेको इंतिज़ामिया पुलिस ऐं जेके इहा जेके इंतिज़ामिया जा आहिनि तरीक़ा उहे आइस बंदि कराइण जे बजाय आइस खे जेके सप्लाई कनि था या आइस वाइपो जिन सबबनि सां वधे थो उन्हनि शयुनि जी सपोर्ट कनि था ऐं जेके दोस्त एहतजाज कनि था आइस जे ख़िलाफ़ु उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई कनि था। कल्ह बि असांजो हीउ जेको एहतजाज रखियलु आहे इन एहतजाज खे रोकण लाइ पुलिस तरफ़ां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कोशिशूं कयूं हुयूं, असांजे दोस्तनि खे प्रेशराइज़ कयो वियो, उनखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थ्रेड ॾिना विया ऐं उन खां दवा इहो बि चईंदो आहे त हुकुमरान जमात पीपल्स पार्टी जे कुझु बासर सियासी अॻुवाननि तरफ़ां बि असांजे एहतजाज खे रोकण जी कोशिशूं आहिनि। असीं इहो ई ॿुधाइणु चाहियूं था त हीअ असांजो एहतजाज कंहिं फ़र्द जे ख़िलाफ़ु न आहे, असांजो इहो एहतजाज उन गंदी सोच जे ख़िलाफ़ु आहे जंहिं सोच सां सिंधी क़ौम जे मुस्तक़बिल खे तबाह कयो वञे थो, जीअं आइस जे नशे जे वापराइण सां ज़िंदगी इंसान जी जेके ख़तमु थिए थी। असां उन इंसान जी ज़िंदगी क़ीमती आहे, उन ज़िंदगी बचाइण लाइ नौजवान नसलनि खे पंहिंजे बहितर मुस्तक़बिल संभाल लाइ असां वालिदैन खे बि गुज़ारिश कंदासीं पंहिंजे नौजवाननि ते पंहिंजे मासूम बचनि ते इहो उनजो अहसासु कयो, उन्हनि ते निगरानी कयो, उनजी निगहबानी कयो, उनखे तालीम तरफ़ माइल कयो जीअं अॻिते हली करे असांजा हीअ जेके नौजवान सिंध लाइ ऐं पंहिंजे क़ौम लाइ बहितर किरदार था करे सघनि।